गवर्नमेंट हाई स्कूल जान खान में बीठा आहियूं जिते स्टेम मुक़ाबलो आहे, जेके सिंध सतह ते सरकारी स्कूलनि जा तालीम खाते तरफ़ां मुक़ाबला कराया पिया वञनि। हिते शागिर्दनि सां ॻाल्हाईंदासीं। तालीम खाते सूबे सिंध तरफ़ां सूबाई लेवल ते स्टेम जा मुक़ाबला थी रहिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि जे अंदरि हाली स्कूल लेवल ते थी रहिया आहिनि, जंहिंमें ॿारनि जे जेका सोच आहे उन जे दायरे खे वधाइण जे लाइ ऐं उनखे मुआशिरे जो बहितर फ़र्द बणाइण लाइ हिकिड़ी इमेजिनेशन थी रही आहे। यहीं खां ठाहियो आहे त हर जिते सर आबादी हुजे त उते सर साईं बोल हाणे जीअं की बार क्लाइंबिंग वॉल ऐं रोप लेडर मंकी बार असां हितां चढ़ी करे हिन में हथ विझी अॻे वेंदा। सेफ्टीअ लाइ असां हिते फॉर्म ॾिनी आहे, अगरि कोई किरी थो पए उते बची वेंदो, धकु न लॻंदसि। ऐं क्लाइंबिंग वॉल असां हिते चढ़ण जे लाइ आया आहिनि, हिन में चढ़ी करे उतां ई लही वेंदो। रोप लेडर असां रसियूं आयूं आहिनि धागनि मां ठाहे करे उते चढ़ी करे हेॾां लही ईंदो हिन पासे खां। मिस्टर व्हील में जेकी शयूं इस्तेमालु थियल आहिनि उहे आहिनि गतो ऐं बोतलनि जूं 4 बुजूं ऐं अधु कटियल बोतल ऐं जेके आइस्क्रीम जूं जेके स्टिकियूं आहिनि उहे इस्तेमालु कयूं आहिनि। उन खां पोइ आहे हैंगिंग ब्रिज। हैंगिंग ब्रिज में जेकी शयूं असां इस्तेमालु कयूं आहिनि उहे आहिनि वण जूं काठियूं ऐं धागा ऐं जेके आइस्क्रीम जूं स्टिकियूं हुयूं उहे असां अधु हिन में कटे हयूं आहिनि। उन खां पोइ आहे क्लाइंबिंग बैग। क्लाइंबिंग बैग में असां जेको शयूं इस्तेमालु कयूं आहिनि उहे ई आहिनि धागनि मां असां नंढियूं रसियूं ठाहियूं आहिनि ऐं उन खां पोइ वण जूं 4 काठियूं ऐं असां हिन खे थोरो गिलू हयो आहे त जीअं इहे असां हिननि खे सपोर्ट लाइ इहो गिलू हयो आहे। असां हिन में सोलर सिस्टम बि रखियो आहे, अगरि हिन जो पेट्रोल ख़तमु थिए त असां हिन खे बैटरी ते हलाए सघूं था। असां हिन में चइनि शयुनि जो ख़्यालु रखियो आहे, सेफ्टी, कंफर्ट, स्टोरेज ऐं इमरजेंसी। वधीक डिफिकल्टी हुई ॿार खे रीच आउट करण में, ऐं ॿार बि टीचर से सही नमूने रीच आउट न पियो करे सघे, त उन में फ्रूटफुल जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे असांखे न मिलिया। तव्हांजो जेका असां ट्राई कयोसीं त असांजो जेको रिज़ल्ट हुयो तक़रीबन उहो 100% में असांखे 35 रहमान रहीम। जमील साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। आई एम फीलिंग वेरी प्राउड, इट्स प्राउड प्रिविलेज फॉर मी के आई हैव अनाउंस्ड दैट वी हैव मोर देन 35 schools registered in the STEAM मुक़ाबिलो 2026। इहा जेका एक्टिविटी आहे इहा गुज़िरियल 3 सालनि खां वठी जेका प्राउन सिंध में इलाही इनहांस थी आहे, ऐं इट इज़ अकॉर्डिंग टू द विजन ऑफ अवर वर्दी मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार अली शाह साहब, अवर ऑनरेबल सेक्रेटरी एजुकेशन साईं ज़ाहिद अली अब्बासी साहब। विदाउट देयर विजन वी आर नॉट एबल to do so as the requirement of SEL स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट। इहो तॾहिं जेको मुमकिन थी सघियो त हुननि असांखे हिकिड़ी डायरेक्शन्स ॾिनी, रस्तो ॾिनो, उन ते वी हैव ट्राइंग अवर लेवल बेस्ट टू इम्प्लीमेंट ऑल द डायरेक्शन्स एज़ पर नीडेड द डिपार्टमेंट। ऐं उन हवाले सां तव्हां ॾिठो त असां जॾहिं जॉइन कयोसीं त शिकारपुर जा कुल 2 स्कूल हुया। लास्ट ईयर जेको आहे अलहमदिल्ला उहे 13 स्कूल थिया, ऐं हाणे त जेको आहे तव्हां मुंहिंजे जेको चहिरे खे पढ़ी करे ई जेको महसूसु कंदा हूंदव त असां 35 स्कूल ज़िले शिकारपुर में रजिस्टर कराए विया आहियूं। इहा रजिस्ट्रेशन खाली आरामदार थी सघे, ड्राइवर खे धक हादसे खां बची सघे। सर आम साइकिल में सीट बेल्ट न हूंदो आहे, असां सीट बेल्ट लाइण जी आहे, सर हादसे वादसे खां बची सघे, झाकी वाकी ते अॻे न। सर एम्बुलेंस न आहे ऐं शहर सखर में ऐं शिकारपुर में एम्बुलेंसियूं आहिनि, इन करे असां हिन टाइम को मरीज़ को बीमार आहे को या को साहु ख़तमु थो थिए अला पनाह ॾे, ऐं इन जे करे असां ठाहियूं आहे एमरजेंसी लाइट बि ॾिनी ऐं जीअं का अॻियूं गाॾी अचे त इहा लाइट ॿारियूं को साइड थी वञे, ऐं डबल टर्न बि इन करे ॾिनो ऐं जीअं को असांजो मरीज़ इन में विधल हूंदो त पोइ हिकु पंचर थी वेंदो त ॿिए सां हली सघंदो, ऐं सिलाइट बि इन करे ॾिनो आहे। को रेलो जेको ज़िले जो मुक़ाबिलो थियण वञे पियो, ऐं को असां वटि नियर अबाउट 1,03,000 ॿारनि, 1,03,000 ॿार जो ई आउं ज़ामिन आहियां। सभु मुंहिंजा बच्चा आहिनि, सभिनी खे हिक ई नज़र सां ॾिसूं था। झर जंग तव्हां ॾिसो हबीबकोट रिमोट एरिया आहे न, असां उते वियासीं, उते बि ॿारनि में नॉलेज हुई आहे, मां सेटिस्फाई आहियां। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त जेको आहे हिकिड़ो ॻोठ जो ॿार बि तव्हां 50 माण्हुनि जे अॻियां ॻाल्हाए सघे थो, न त हूअं त उस्ताद जे अॻियां ई न ॻाल्हाए सघंदा, टीचर जे अॻियां न ॻाल्हाए सघंदा। त इहा सभु जेको आहे जेका डायरेक्शन्स आहिनि इहे असांजे मिनिस्टर साहिब जूं आहिनि, असांजे सेक्रेटरी साहिब जूं आहिनि। स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट पाण पतोड़े पियो, क्लस्टरिंग पॉलिसी अची वई आहे, सभु जो सभु स्कूलनि में फंड्स अवेलेबल आहिनि। तमामु जल्द जेको आहे असां पंहिंजे रिपेयरिंग जो वर्क शुरू कराईंदासीं, फर्नीचर ख़रीदा कंदासीं। एनरोलमेंट जेको आहे अल्हम्दुलिल्लाह कंटिन्यूसली लास्ट ईयर बि असांजी 10,000 एनरोलमेंट वधी हुई।
हिकु साल में शिकारपुर जी 10,000 एनरोलमेंट वधी हुई ऐं साॻी जेको आहे हिन साल अञा असांजी तोणी जो एडमिशन बंदि न कई आहे, उहा 10,000 क्रॉस करे वई आहे। मीन्स असां वटि का बि कमिंग डेज़ में, मां ईअं चवंदुमि थोरो टाइम असांखे खपे थो, कमिंग डेज़ में असां सभु पंहिंजा प्रॉब्लम्स पाण ई